अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, सिजावल खां सलीम मलाह जी रिपोर्ट मूजिब SSP सिजावल सैयद उमदाद अली शाह जे वीज़न तहत ॾुआरनि ऐं मनशाद फरोशन खां सिजावल ज़िले खे पाक करण लाइ ज़िले सिजावल पुलिस जूं कामयाब कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी। SHO बठोरो लियाकत अली जसकारीअ जे पुलिस स्टाफ सां गॾु मख़फ़ी इतला ते यार लिंक रोड भरिसां कामयाब कार्रवाई करे गुटखा फरोश मुलज़िम रमज़ान माछी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त हिकु जवाबदार इक़बाल चांग भॼी वियो। गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां 1200 पूरी गुटखा, 17 किलोग्राम गुटखा पती ऐं हिकु बग़ैर काग़ज़ात मोटरसाइकिल बरामद। जवाबदारनि ख़िलाफ़ बठोरो थाणे ते गुटखा एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां SHO जाती वली मोहम्मद चांग जे दौरान गश्त जाती राज मल्क रोड सुमन नाले वेझो कामयाब कार्रवाई करे गुटखा फरोश रसूल बख़्श दांदल खे 2100 पूरी गुटखा समेत गिरफ़्तार करे वरितो आहे।